ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ 27/12/2025। मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार, तव्हांजा दुख जा ॾींहं हाणे पूरा थिया। तव्हां हाणे अहिड़ी दुनिया में वेंदा आहियो जिते कोई बि अप्राप्त वस्तु न आहे। प्रश्न: कंहिं ॿ शब्दनि जो राज़ तव्हांजी बुद्धि में हुजण जे कारण पुराणी दुनिया सां बेहद जो वैराग्य रहंदो। उतरती कला ऐं चढ़ती कला जो राज तव्हांजी बुद्धि में आहे। तव्हां ॼाणंदा आहियो, अधु कलाक असां उतरंदा आया आहियूं, हाणे चढ़ण जो समय आहे। बाबा आया आहिनि नरसा नारायण ठाहिण जी सत्य नॉलेज ॾियण। असांजे लाइ हाणे कलयुग पूरो थी वियो, नई दुनिया में वञिणो आहे। इन करे हिन सां बेहद जो वैराग्य आहे। कलयुग पूरो थी वियो न, हाणे संगम युग बि पूरो थियण वारो आहे। गीता धीरज दर मनवा। ओम शांति। मिठे मिठे रूहानी ॿारनि गीत ॿुधियो। रूहानी बाप वेही सम्झाईंदा आहिनि, इहे हिकु पुरुषोत्तम युग आहे, संगम युग, पुरुषोत्तम संगम युग आहे। जबकि कल्प बाबा अची करे रूहानी ॿारनि खे पढ़ाईंदा आहिनि, राजयोग सिखलाईंदा आहिनि। बाबा रूहानी ॿारनि खे चवंदा आहिनि, मनुआ अर्थात आत्मा, ही आत्मायूं हाणे धीरज धरो। आत्माउनि सां शिव बाबा ॻाल्हाईंदा आहिनि। हिन शरीर जो मालिक केरु आहे? आत्मा चवंदी आहे, मां अविनाशी आत्मा आहियां, हीअ मुंहिंजो शरीर त विनाशी आहे। रूहानी बाप चवंदा आहिनि, मां हिकु ई बार कल्प जे संगम युग ते अची करे तव्हां ॿारनि खे धीरज ॾींदो आहे कि हाणे सुख जा ॾींहं ईंदा आहिनि। हाणे तव्हां दुखधाम रौरव नर्क में आहियो। सिर्फ़ु तव्हां न आहियो, परंतु सॼी दुनिया रौरव नर्क में आहे। तव्हां आहियो, तव्हां जो मुंहिंजा ॿार ठहिया आहियो, रौरव नर्क सां निकिरी स्वर्ग में हलो था। सत्य त्रेता द्वापर पास थी वियो, कलयुग बि तव्हांजे लाइ त पास थी वियो न। तव्हांजे लाइ इहो पुरुषोत्तम संगम युग आहे। जबकि तव्हां सतो प्रधान ठहो था, तमो प्रधान खां सतो प्रधान ठहो था। आत्मा जॾहिं सतो प्रधान ठही वेंदी त पोइ इहो शरीर बि छॾे ॾींदी। सतो प्रधान आत्मा खे सतयुग में नयो शरीर खपे, हुते सभु कुझु नयो ई हूंदो आहे। बाबा चवंदा आहिनि, ॿार हाणे दुखधाम सां सुखधाम में हलणो आहे, उन्हनि जे लाइ पुरुषार्थ करिणो आहे। सुखधाम में न लक्ष्मी नारायण जी राजाई हुई, तव्हां पुरुषार्थ करो था नरसा नारायण ठहिण जो। तव्हां पुरुषार्थ करो था नरसा नारायण ठहिण जो। इहे सत्य नरसा नारायण ठहिण जी नॉलेज आहे। भक्ति मार्ग में हर पूर्णमासी ते कथा ॿुधंदा आया आहियूं, परंतु उहो भक्ति मार्ग आहे, उन खे सत्य मार्ग न चईंदासीं। ज्ञान मार्ग आहे, सत्य मार्ग। तव्हां सीढ़ी उतरदे कूड़ खंड में ईंदा आहियो। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो, सत्य बाप सां असां इहे नॉलेज पाए करे 21 जन्मनि जे लाइ देवी देवता ठहींदासीं। असां हुयासीं, पोइ सीढ़ी उतरदे आया आहियूं। उतरती कला चढ़ती कला जो राज बुद्धि में आहे। पुकारदा बि आहिनि, हे बाबा अची करे असांखे पावन ठाहियो। हिकु बाप ई पावन ठाहिण वारो आहे। बाबा चवंदा आहिनि, भारत सतयुग में विश्व जा मालिक हुयो, ॾाढा धनवान, ॾाढा सुखी हुयो। हाणे बाक़ी थोरो समय, पुराणी दुनिया जो विनाश त साम्हूं बीठो आहे। नई दुनिया में हिकु राज्य, हिकु भाषा हुई, उन्हनि खे चइबो आहे अद्वैत राज्य। हाणे केतिरा द्वैत आहिनि, अनेक भाषायूं आहिनि। जीअं मनुष्यनि जो झाड़ वधंदो वेंदो आहे, भाषाउनि जो बि झाड़ वृद्धि खे पाईंदो आहे। भाषाउनि जो बि राज
झाड़, भाषाउनि जो बि झाड़ वृद्धि खे पाईंदो आहे, पोइ थींदी आहे हिकु भाषा। गायन बि आहे न वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट मनुष्य जी बुद्धि में न वेंदो आहे। बाबा ही दुख जी पुराणी दुनिया खे बदिले सुख जी नई दुनिया जी स्थापना कंदा आहिनि। लिखल बि आहे न प्रजापिता ब्रह्मा द्वारा डीटीज़म जी स्थापना। ये राजयोग जी पढ़ाई आहे। ये ज्ञान जो गीता में लिखल आहे। बाबा जो सम्मुख ॿुधाई उहो पोइ मनुष्यनि भक्ति मार्ग जे लाइ वेई लिखियो आहे, जंहिंसां तव्हां उतरंदा आया आहियो, है न। ज्ञान जो गीता में लिखल आहे। बाबा ये ज्ञान गीता में लिखल आहे कि प्रजापिता ब्रह्मा द्वारा डीटीज़म जी स्थापना थी, राजयोग जी पढ़ाई आहे। बाबा जे सम्मुख ॿुधाई उहो पोइ मनुष्यनि भक्ति मार्ग जे लाइ वेई लिखियो आहे, जंहिंसां त उतरंदा आया आहियो। मतिलबु भक्ति मार्ग जी गीता सां असां उतरंदा आया आहियूं। हाणे बाबा जो असांखे गीता ज्ञान ॿुधाईंदा आहिनि, हुन सां चढ़ती कला थींदी आहे। इहे सम्झाइण में तव्हां डिॼो न। भल ईअं बि आहिनि जो हिन ॻाल्हियुनि खे न सम्झण जे कारण विरोध कंदा आहिनि, शास्त्रवाद कंदा आहिनि, परंतु तव्हांखे कोई सां शास्त्रवाद न करिणो आहे। जो शास्त्र वेद उपनिषद व गंगा स्नान करणु तीर्थ आदि करण ये सब भक्ति मार्ग आहे। भारत में रावण भी आहे बरोबर, जंहिंजी एफजी जलाईंदा आहिनि। बाप त दुश्मन जी वैसे त भारत में रावण जी एफजी जलाईंदा आहिनि, वैसे त दुश्मन जी एफजी जलाईंदा आहिनि न, अल्पकाल जे लाइ। इहे हिकु रावण जी ही एफजी हर वर्ष जलाईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि तव्हां गोल्डन एजेड बुद्धि खां आयरन एजेड बुद्धि थी विया आहियो। तव्हां केतिरा सुखी हुयो। बाबा ईंदा ई आहिनि सुखधाम जी स्थापना करणु। पोइ बाद में जॾहिं भक्ति मार्ग शुरू थींदो आहे त दुखी ठहींदा आहिनि, पोइ सुख दाता खे यादि कंदा आहिनि, उहो बि नाम मात्र, छोजी उन्हनि खे ॼाणंदा ई न आहिनि न। गीता में नाम बदिली छॾियो आहे। पहिरियों त इहा सम्झायो कि ऊच ते ऊच भॻवानु हिकु आहे। यादि बि सभु उन्हनि खे ई कंदा आहिनि, यादि बि उन्हनि खे करणु खपे। हिक खे यादि करणु उनखे अव्यभिचारी यादि, अव्यभिचारी ज्ञान चइबो आहे। तव्हां हाणे ब्राह्मण ठहिया आहियो त भक्ति न कंदा आहियो, तव्हांखे ज्ञान बाबा पढ़ाईंदा आहिनि जंहिंसां असां इहे देवी देवता ठहींदा आहियूं। दैवी गुण बि धारण करिणो आहे। हिन करे बाबा चईंदा आहिनि पंहिंजो चार्ट रखो त मालूम पए असां में कोई आसुरी गुण त न आहे। देह अभिमान पहिरियों अवगुण आहे, पोइ दुश्मन आहे काम। काम ते जीत पाइण सां तव्हां जगत जी ठहींदा आहियो। तव्हांजो उद्देश्य या ये लक्ष्मी नारायण जे राज्य में कोई ये तव्हांजो उद्देश्य ई इहो आहे, है न, विकारनि ते जीत पाए जगत जी ठहिणु। इन लक्ष्मी नारायण जे राज्य में कोई अनेक धर्म हुया ई न। सत्युग में देवताउनि जो ई राज्य हूंदो आहे। सत्युग में देवी देवताउनि जो राज्य हूंदो आहे। कलयुग में मनुष्य हूंदा आहिनि। कलयुग में मतिलबु इंसान ई हूंदा आहिनि, लेकिन उन्हनि में दैवी गुण हूंदा आहिनि ऐं पवित्र हूंदा आहिनि, त उन्हनि खे देवी देवता चईंदा आहिनि। ऐं कलयुग में छोकी उन्हनि में विकार हूंदा आहिनि, उहे अपवित्र आसुरी अवगुण हूंदा आहिनि, आसुरी गुण हूंदा आहिनि, त उन्हनि खे मनुष्य चइबो आहे। पर उहे बि मनुष्य आहिनि, परंतु दैवी गुण वारा। हिन समय सभु मनुष्य आसुरी गुणनि वारा आहिनि। सत्युग में काम शत्रु हूंदो आहे। बाप चईंदा आहिनि हिन काम शत्रु ते जीत पाइण सां तव्हां जगत जी ठही वेंदा। हुते रावण हूंदो न आहे।
क्योंकि मनुष्य समझी न सकता है। गोल्डन एज सां उतरदे उतरदे तमो प्रधान बुद्धि ठहनि। बुद्धि ख़राब थी आहे न, बुद्धि में मत हूंदी आहे। हाणे पोइ सतो प्रधान ठहिणो आहे। हुन जे लाइ हिकु ई दवाई मिलंदी आहे। बाप चवंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो त जन जन्मांतर जे पाप भस्म थी वेंदा। तव्हां वेठा आहियो पापनि खे भस्म करणु, त पोइ अॻियां पाप न करिणो आहे। तव्हां वेठा आहियो पापनि खे भस्म करण लाइ। हाणे असां बाबा खे यादि करे पापनि खे भस्म था करूं न, त पोइ असांखे कोई बि पाप न करिणो आहे, न त 100 गुना दंड मिली वेंदो। विकार में वियो त 100 गुना दंड थी वेंदो आहे। पोइ मुश्किल चढ़ी सघंदा आहिनि। पहिरियों नंबर दुश्मन आहे इहो काम। 5 मंज़िल सां किरंदव त हॾ गुड हिकदमि टुटी पवंदा। मतिलबु काम विकार में वञणु मतिलबु 5 मंज़िलनि सां किरणु। शायदि मरी बि सघंदा आहियूं। मतिलबु मरी मतिलबु बाबा खे भुलिजी वेंदा। जीअं मथां खां किरण सां हिकदमि चकनाचूर थी वेंदा आहिनि। बाबा सां प्रतिज्ञा तोड़े कारो मुंहुं कयो त गोया आसरी दुनिया में हली वियो। हितां खां मरी वियो न, उन्हनि जो ब्राह्मण न, उन्हनि खे ब्राह्मण न, उन्हनि खे चईंदासीं शूद्र। बाप केतिरो सहज सम्झाईंदा आहिनि। पहिरियों त इहे नशो रहणो खपे। अगरि सम्झो श्री कृष्ण भॻवानु वाच्य बि आहे, उहे बि त ज़रूरु पढ़ी करे आप समान ठाहींदा न। अगरि सम्झो श्री कृष्ण भॻवानु वाच्य बि आहे त उहो बि त कंहिंखां पढ़िया हूंदा न, पोइ आप समान ठाहिया हूंदा। परंतु श्री कृष्ण खे भॻवानु न चई सघंदा आहिनि। उहो त पुनर्जन्म में ईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि मां त पुनर्जन्म में न ईंदो आहे। राधे कृष्ण लक्ष्मी नारायण अर्थात विष्णु अथवा विष्णु हिकु ई आहे। छो जी विष्णु अर्थात अॻियां नारायण, पुठियां लक्ष्मी नारायण। उहो ई लक्ष्मी नारायण जो बचपन ई आहे राधे कृष्ण। ब्रह्मा जो बि राज सम्झायो आहे न, ब्रह्मा सरस्वती सो लक्ष्मी नारायण। हाणे ट्रांसफर थींदा आहिनि। पिछाड़ी जो नाम इन्हनि जो ब्रह्मा रखियो आहे। बाक़ी इहे ब्रह्मा त ॾिसो हिकदमि आयरन एज में बीठा आहिनि। इहे पोइ तपस्या करे श्री कृष्ण और नारायण ठहींदा। विष्णु चइण सां उन्हनि में 2 अची वेंदा आहिनि। ब्रह्मा जी बेटी आहे सरस्वती। उहे ॻाल्हियूं कोई सम्झी न सघे। 4 भुजा ब्रह्मा खे ॾींदा आहिनि। छो जी प्रवृत्ति मार्ग आहे न, निवृत्ति मार्ग वारा इहे ज्ञान ॾेई न सघनि। ॾाढनि खे ॿाहिरां सां फसाए करे वठी ईंदा आहिनि कि हलो भारत में प्राचीन युग सिखायूं। हाणे सन्यासी राजयोग त सिखलाए न सघनि। हाणे ईश्वर आया आहिनि त हाणे उन्हनि जा ॿार ईश्वर संप्रदाय ठहिया आहिनि। हाणे ईश्वर आया आहिनि, असां उन्हनि जा ॿार छा ठहिया आहियूं? ईश्वर संप्रदाय। ईश्वर आया आहिनि असांखे पढ़ाइण, तव्हांखे राजयोग सिखलाइनि था न, उहो त निराकार आहे न। ब्रह्मा द्वारा तव्हांखे पंहिंजो ठातो अथई न शिव बाबा, है न। शिव बाबा सखे ब्रह्मा द्वारा पंहिंजो ठातो अथई। बाबा त उन्हनि खे चईंदा आहिनि। शिव बाबा ब्रह्मा बाबा द्वारा असांखे पंहिंजो ठातो अथई। बाबा असां उन्हनि खे चईंदा आहियूं। ब्रह्मा त विच में इंटरप्रेटर आहे। भाग्यशाली रथ आहे न, इन द्वारा बाबा असांखे पढ़ाईंदा आहिनि। तव्हां बि पतित खां पावन ठहींदा आहियो। बाबा पढ़ाईंदा आहिनि मनुष्य खां देवता ठाहिण। हाणे त रावण राज्य आसुरी संप्रदाय आहियो न, हाणे तव्हां ईश्वर संप्रदाय ठहिया आहियो, पोइ दैवी संप्रदाय ठहींदव। हाणे तव्हां पुरुषोत्तम संगम युग ते आहियो, पावन ठहो था न। सन्यासी माण्हू त घर बार छॾे वेंदा आहिनि। हिते बाबा त चईंदा आहिनि भाउ स्त्री पुरुष घर में इकट्ठा रहो।
ईअं न सम्झो स्त्री नागिन आहे, इन करे असां अलॻि थी वञूं त छुटिजी वेंदासीं। तव्हांखे भॼणो न आहे, उहा हद जो संन्यास आहे जो भॼाईंदा आहिनि। तव्हां हिते वेठा आहियो, परंतु तव्हांखे विकारी दुनिया सां वैराग्य आहे। तव्हां हिते वेठा आहियो, परंतु तव्हांखे विकारी दुनिया सां वैराग्य आहे, मतिलबु विकार बुराइनि सां वैराग्य आहे। अहिड़े माण्हुनि सां इहे सभु ॻाल्हियूं सुठी रीति धारण करे पोइ नोट करिणो आहे ऐं परहेज़ बि रखणी आहे। दैवी गुण धारण करणा आहिनि। श्री कृष्ण जे गुण ॻाईंदा आहिनि न। हाणे इहे एम ऑब्जेक्ट आहे। बाबा न ठहींदा, तव्हांखे ठाहींदा आहिनि बाबा ख़ुदि न ठाहींदा आहिनि, तव्हांखे ठाहींदा आहिनि। पोइ अधु कलाक पोइ हेठि उतरंदा, तमो प्रधान ठहींदा आहियो। मां न ठहींदो आहे, है न। बाबा न देवता ठहींदा आहिनि, न बाबा तमो प्रधान ठहींदा आहिनि। बाबा त असांखे ठाहींदा आहिनि। 84 जन्म बि इन्हनि वरिता न, इहे ठहींदा आहिनि। 84 जन्म बि ब्रह्मा बाबा वरिता आहिनि न। इन्हनि खे बि हाणे सतो प्रधान ठहिणो आहे। इहे पुरुषार्थ ई आहिनि न। नई दुनिया खे सतो प्रधान चईंदासीं। हर हिकु चीज़ पहिरियों सतो रजो तमो में ईंदी आहे। नंढा ॿारनि खे महात्मा चइबो आहे, छोजो उन्हनि में विकार न हूंदा आहिनि, इन करे उन्हनि खे फूल चइबो आहे। सन्यासियुनि खां नंढा ॿारनि खे उत्तम चईंदासीं, छोजो सन्यासी त पोइ बि लाइफ पास करे ईंदा आहिनि न। उन्हनि खे 5 विकारनि जो अनुभव हूंदो आहे। ॿारनि खे त पतो ई न रहंदो आहे, इन करे ॿारनि खे ॾिसी ख़ुशी थींदी आहे। चैतन्य फूल आहे न, पंहिंजे त आहे ई प्रवृत्ति मार्ग। हाणे तव्हां ॿारनि खे न पुराणी दुनिया सां नई दुनिया में वञिणो आहे। अमर लोक में हलण लाइ तव्हां सभु पुरुषार्थ कंदा आहियो। मृत्यु लोक सां ट्रांसफर थींदा आहियो न। देवता ठहिणो आहे त हुनजे लाइ हाणे महिनत करणी पए। प्रजापिता ब्रह्मा जा ॿार सभु भाउ भेण आहियूं। भाउ भेण त हुयासीं। प्रजापिता ब्रह्मा जी औलाद आपस में छा ठहिया? प्रजापिता ब्रह्मा ॻायल आहिनि न। जेसि ताईं प्रजापिता जो ॿार न ठहे, सृष्टि जी रचना कीअं थिए? प्रजापिता ब्रह्मा जा सभु रूहानी ॿार आहिनि। इहे ब्रह्मा त आहे, उहो ब्रह्मण त आहिनि जिस्मानी यात्रा कराइण वारा, है न। उहो ब्रह्मण त आहिनि जिस्मानी यात्रायूं कराइण वारा। तव्हां त रूहानी यात्रा वारा आहियो। ॾिसो बाबा चवनि था, जेसि ताईं प्रजापिता ब्रह्मा बाबा जो ॿार न ठहे, सृष्टि जी रचना कीअं थिए, है न। प्रजापिता ब्रह्मा जा आहिनि सभु रूहानी ॿार। उहो ब्रह्मण हूंदा आहिनि जिस्मानी यात्रा वारा। तव्हां आहियो रूहानी यात्रा वारा। उहो पतित तव्हां पावन। उहो कोई प्रजापिता जी संतान न आहिनि। इहे तव्हां सम्झंदा आहियो। भाउ भेण जॾहिं सम्झनि तॾहिं विकार में न वञनि। बाबा बि चईंदा आहिनि ख़बरदार रहणो आहे। असांजो ॿार ठही करे कोई क्रिमिनल कमु न करिणो आहे, न त छा थी वेंदा, पत्थर बुद्धि थी वेंदा। इंद्र सभा जी कहानी बि आहे न। शूद्र खे वठी आया त इंद्र सभा में उनजी बदबू अचणु लॻी हुई, है न। इंद्र सभा जी कहानी। शूद्र मतिलबु विकारी खे त चई पतित खे छो वठी आया है। पोइ उन्हनि खे श्राप ॾेई छॾियईं। वास्तव में हिन सभा में कोई पतित अची न सघे, भल बाबा खे मालूम पए या न पए, इहे त पंहिंजो ई नुक़सानु थींदो न। ॿियो ई 100 गुणा दंड पइजी वेंदो। पतित खे अलाव न कबो आहे।
उन्हनि जे लाइ विज़िटिंग रूम ठीकु आहे। जॾहिं पावन ठहिण जी गैरेंटी करनि, दैवी गुण धारण करनि, तॾहिं अलाउ करो। दैवी गुण धारण करण में त टाइम लॻंदो आहे न। पावन ठहिण जी हिकु प्रतिज्ञा आहे न, पावन ठहिण जी प्रतिज्ञा आहे। कहिड़ा हाणे लेकिन अगरि कोई असांखे चए थो असां पावन ठहींदा आहियूं, त बि असांखे छा पतो ठही आहे न आहे, त बि असां त बाबा खे सभु चार्ट ॾेई करे उन अनुसार वठी अचूं, ताकी अगरि कोई ग़लति कमु हूंदो बि कुझु ग़लति, त बि बाबा ॼाणे बाबा जो कमु। इहे बि सम्झायो आहे देवताउनि जी ऐं परमात्मा जी महिमा अलॻि अलॻि आहे। पतित पावन लिबरेटर गाइड हिकु बाबा आहे। बाबा जी महिमा छा आहे? पतित पावन लिबरेटर गाइड रहमदिल क्षमा जो सागर दया जो सागर विश्व कल्याणकारी स्वर्ग जो रचयिता। सभु दुखनि सां लिबरेट करे पाण सां गॾु शांतीधाम वठी वेंदा आहिनि। सुखधाम शांतीधाम दुखधाम, इहे हिकु चक्कर आहे। हाणे हिन दुखधाम खे भुलिजिणो आहे, पंहिंजी शांतीधाम ऐं सुखधाम खे यादि करिणो आहे। शांतीधाम सां पोइ सुखधाम में ईंदा, जो नंबरवार पास थींदा, उहो ई ईंदा रहंदा। इहे चकर फिरंदो ई रहंदो आहे। ढेर जी ढेर आत्मायूं आहिनि, सभिनि जो पार्ट नंबरवार आहे न, वेंदा बि नंबरवार। उन्हनि खे चइबो आहे शिव बाबा जो सीजदो अथवा रुद्र माला। नंबरवार वेंदा आहिनि, पोइ नंबरवार ईंदा आहिनि। ॿिया धर्म वारनि खे ईअं न चईंदासीं। ॿारनि खे रोज़ु बाबा सम्झाईंदा आहिनि। स्कूल में रोज़ु न पढ़ंदा, मुरली न ॿुधंदा, त पोइ एब्सेंट थी वेंदा। पढ़ाई जी लिफ्ट त ज़रूरु खपे न। गॉडली यूनिवर्सिटी में एब्सेंट थोरी थियणो खपे। पढ़ाई किथे ऊच आहे, पढ़ाइण वारो कितनो ऊच आहे, ऐं हिन पढ़ाई सां ठहींदा बि केॾो ऊच पद प्राप्त कंदा आहिनि, जंहिंसां तव्हां सुखधाम जो मालिक ठही वेंदा आहियो। हुते त अनाज सभु फ्री रहंदो आहे, पैसा न लॻंदा आहिनि। हाणे त केतिरो महांगो आहे न, 100 वर्ष में केतिरो महांगो थी वियो आहे। हुते कोई अप्राप्त वस्तु न हूंदी आहे जंहिंजे लाइ मुश्किलात अचे, उहा आहे ई सुखधाम। तव्हां हाणे हुतां जे लाइ तयारी कंदा आहियो न। तव्हां बेगर टू प्रिंस ठहींदा आहियो। साहूकार माण्हू पंहिंजे खे बेगर न सम्झंदा आहिनि। साहूकार माण्हू ख़ुदि खे छा सम्झंदा आहिनि कि असां त स्वर्ग में आहियूं, उहे पंहिंजे खे बेगर न सम्झंदा आहिनि। हाणे असांखे पतो आहे कि असां बेगर टू प्रिंस ठहूं था, मतिलबु आसरी गुणनि खे पूरो कढी करे दैवी गुण धारण करे बाबा का पूरो वर्ष, मतिलबु आत्मा बेगर टू प्रिंस थी रहे। आत्मा जो हाणे भॻवान जे अॻियां पहिरियों चईंदी हीअ ॾियो, हाणे उहा आत्मा ख़ुदि बाप समान थी करे शक्तिशाली ज्ञान गुणवान मतिलबु प्रिंस हुन रीति धनवान थी ठहे। अच्छा मीठी मीठी सिखियल ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, बाबा असांजो संपूर्ण पावन ठहिण जी प्रतिज्ञा कई, इनखे तोड़णो न आहे। ॾाढो परहेज़ रखणी आहे, ॾाढी परहेज़ रखणी आहे। पंहिंजो चार्ट ॾिसणो आहे, असां में कोई अवगुण त न आहे। पंहिंजो चार्ट ॾिसणो आहे, असां में कोई अवगुण त न आहे। ॿियो आहे गॉडली यूनिवर्सिटी में कॾहिं बि एब्सेंट न थियणो आहे। सुखधाम जो मालिक ठहिण जी ऊची पढ़ाई पढ़णी आहे।
हिक ॾींहुं बि मिस न करणी आहे, मुरली रोज़ ॿुधणी या पढ़णी आहे। मुरली रोज़ ॿुधो या पढ़ो मतिलबु प्रेज़ेंट मार्क लॻे। वरदाना हर सेकेंड हर संकल्प जे महत्व खे ॼाणे पुण्य जी पूंजी जमा करण वारा पदम पति ठहो। ता पुण्य आत्माउनि जे संकल्प में एतिरी विशेष शक्ति आहे जंहिं शक्ति द्वारा असंभव बि संभव थी सघंदो आहे। जीअं अॼुकल्ह यंत्रनि द्वारा रेगिस्तान खे हरो भरो करे छॾींदा आहिनि, पहाड़ियुनि ते फूल उगाए छॾींदा आहिनि, ईअं तव्हां पंहिंजे श्रेष्ठ संकल्प द्वारा ना उम्मीदवारनि खे उम्मीदवार ठाहे सघंदा आहियो न, है न। पंहिंजे श्रेष्ठ संकल्प द्वारा ना उम्मीदवार खे उम्मीदवार ठाहे सघंदा आहियो न। चेक करो, असांजे संकल्पनि में एतिरी शक्ति आहे कि असां ना उम्मीदवार खे उम्मीदवार ठाहे सघूं। सिर्फ़ हर सेकेंड हर संकल्प जी वैल्यू खे ॼाणे संकल्प ऐं सेकेंड खे यूज़ करो, है न। संकल्प ऐं सेकेंड खे यूज़ करो, पुण्य जी पूंजी जमा थी वेंदी। असां संकल्प करूं कि असांजो बाबा जो ज्ञान ॿुधूं था, पढ़ूं था, ये पूरे विश्व में फैले थो। ये ज्ञान हर आत्मा ताईं पहुचे थो, हर बीज, हर योनि, हर तत्व, हर ग्रह ताईं इन जा वाइब्रेशन फैलनि था। हाँ, तो सोचो असां पढ़ूं था बाबा जी याद में ऐं हर आत्मा ताईं ये ज्ञान पहुचे थो, जंहिंखे जो पॉइंट खपे वो पहुचे थो। हर पेड़ पौधनि ते, हर योनि, प्रकृति, ग्रह, है न। तव्हांजे संकल्प जी शक्ति एतिरी श्रेष्ठ आहे जो हिकु संकल्प बि पदम पति ठाहे ॾींदो। हिकु संकल्प बि। स्लोगन आहे, हर कर्म अधिकारी पंहिंजे निश्चय ऐं नशे सां करो त महिनत समाप्त थी वेंदी। हर कर्म अधिकारी पंहिंजे निश्चय ऐं नशे सां करो। शुद्ध अधिकार कि मां आत्मा बाबा जी संतान, हर कर्मेंद्रियनि ते राज्य करण वारी, हिन नशे सां करो कि असां विश्व जो कल्याण करण वारी आत्मा ई आहियूं। निश्चय ऐं नशे सां करो ऐं विजयी आत्मा आहे त महिनत समाप्त थी वेंदी। कर्मातीत स्थिति जे लाइ अॼु जो स्लोगन आहे, कर्मातीत स्थिति खे पाइण जे लाइ विशेष स्वयं में समेटण ऐं समाइण जी शक्ति धारण करो। कर्म बंधनी आत्मा जाते आहे हुते ही कार्य करे सघंदी आहे। उतां कर्मातीत आत्मा हिकु समय ते चारों ओर पंहिंजो सेवा जो पाठ वॼाए सघंदा आहे। चारों ओर छो जे कर्मातीत आहियो न, उनजी स्पीड ॾाढी तीव्र हूंदी। सेकेंड में जाते चाहे हुते पहुची सघंदा आहियो। त हिन अनुभूति खे वधायो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।